नाज़िन मीरपुर माथेलो में पेटे अलिफ जे सरे ते उस्ताद सुलेमान राजपर जी न्याणी सां थींदड़ ज़्यादती ख़िलाफ़ उस्ताद ऐं शागिर्द सरापा एहतजाज बणियल आहिनि। उन हवाले सां रिसुता कासिम कलवर जी ही रिपोर्ट। जी नाज़रीन, कराची में थियल वाक़ियो जेको उस्ताद कासिम राजपर जी न्याणी बुशरा राजपर सां जेको वाक़ियो थियो आहे ज़्यादती वारो, उन हवाले सां मेन प्राइमरी स्कूल में हिते पेटे अलिफ जा डिस्ट्रिक्ट जा अॻवान एहतजाज रिकॉर्ड करे रहिया आहिनि। अचो त हिन को वीचार वठूं, हिननि जो छा चवणु। एहतजाज जो भरपूर तरीक़े सां जेको एहतजाज कयूं था, असां चाहियूं था त उस्ताद जी न्याणी सां इंसाफ़ कयो वञे ऐं उन्हनि कातिलनि खे, उहे जेके आहिनि धरंदा आहिनि, उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। पुरअमन एहतजाज असांजे उस्ताद, असांजे पेटे अलिफ जे उहिदेदार बिन कासिम उस्ताद मोहम्मद कासिम राजपर जी न्याणी सां जेको आहे दरंदन हो कई आहे, ज़्यादती कई आहे, उनजे ख़िलाफ़ असां पुरअमन एहतजाज ऐं सख़्तु एहतजाज कयूं था इहो। ऐं असां वक़्तु हुकूमत खां इहो मुतालबो कयूं था त इन जवाबदारनि ते फिल फौर जेको आहे दहशतगर्दी एक्ट तहत उन ते FIR करे उनखे सख़्त खां सख़्तु सज़ा ॾिनी वञे। बिन कासिम टाउन जे जेको आहे मोहतरम उस्ताद ऐं उहिदेदार पेटे अलिफ जे मोहम्मद कासिम राजपर जी फर्स्ट ईयर क्लास जी शागिर्दाणी बुशरा राजपर सां जवाबदारनि जेको आहे हुकूमत जेको आहे उन्हनि खे केस दाख़िल करे ऐं न्याणी खे जल्द खां जल्द जेको आहे इंसाफ़ ॾियारियो वञे। वारो वाक़ियो थियो आहे, असां उन जी सख़्तु लफ़्ज़नि में उस्ताद बिरादरी सिविल सोसाइटियुनि जी मज़म्मत करे थी पई। असीं पुलिस खां घुर कयूं था त वालदैन के प्रेशराइज़ न करे उन्हनि जे चवण मुताबिक़ FIR दाख़िल कई वञे। प्राइमरी टीचर्स एसोसिएशन मरकज़ जे सॾ ते अॼु असीं मेन प्राइमरी सिंधी स्कूल में गॾु थिया आहियूं। हिकिड़े पैगम्बरी पेशे सां वाबस्ता उस्ताद जी मासूम न्याणी बुशरा सां जेका जिनसी दरजन ज़्यादती कई आहे, उनजे ख़िलाफ़ अॼु शागिर्द ऐं उस्ताद जेको आहे सरापा एहतजाज आहिनि। असीं हुकूमत जे वक़्त खां मुतालबो कयूं था त जॾहिं ज़ैनब वाक़ियो पेश आयो हो त पूरो जेके कानून लागू कंदड़ इदारा हरकत में अची विया। अॼु हिकिड़ी न्याणी जी जेको आहे इज़त लुटी वई आहे, पर हिन महिल ताईं को बि उनजो खर्तेल न निकितो आहे। असीं हुकूमत खां, IG सिंध ऐं चीफ जस्टिस खां अपील था कयूं ऐं मुतालबो था कयूं त उन्हनि जेके वहशी दरिंदा आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार करे। अलिफ जे अॻवान उस्ताद कासिम राजपर जी न्याणी बुशरा राजपर सां जेकी जिनसी दरंदन हवस जो निशानो बणायो आहे, उन ख़िलाफ़ अॼु ही एहतजाज रिकॉर्ड करायो वियो। मोहम्मद कासिम कलवड़, मेहरान TV, मीरपुर।